नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां न्यूयॉर्क स्टेट जे डिप्टी स्पीकर फिलिप रामोस मुलाक़ात कई आहे। अहम खबर आहे आवाज़ शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फिलिप रामोस विच में मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेयर्स कमेटी जे वफ़द जी बि मुलाक़ात थी आहे। अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेयर्स कमेटी जे वफ़द पारां पाकिस्तानी कम्यूनिटी जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां न्यूयॉर्क स्टेट जे डिप्टी स्पीकर फिल रामोस मुलाक़ात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फिल रामोस विच में मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेयर्स कमेटी जे वफ़द मुलाक़ात कई आहे। अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेयर्स कमेटी जे वफ़द पारां पाकिस्तानी कम्यूनिटी जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां न्यूयॉर्क स्टेट जे डिप्टी स्पीकर फिल रामोस मुलाक़ात कई आहे। एक भेरो ॿीहर आवाज़ अहम खबर शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां न्यूयॉर्क स्टेट जे डिप्टी स्पीकर फिल रामोस की मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फिल रामोस विच में मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेयर्स कमेटी जे वफ़द जी बि मुलाक़ात थी। अमेरिकन पाकिस्तानी पब्लिक अफेयर्स कमेटी जे वफ़द पारां पाकिस्तानी कम्यूनिटी जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी वई।